नाज़िन सिंध में पानी की खोट शिदत अख्तियार करे वही है, जे सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। मीरपुर ख़ास की सूरत हाल ॿुधाइण लाइन ते मौजूद है तालिब शहर। जी तालिब, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास डिवीज़न जे नारा कैनाल जेको आहे उन में जमराव कैनाल मिठराव कैनाल में शदीद पाणीअ जी खोट आहे। मुख़्तलिफ़ शाखनि ते जेको 21 खां 27 ॾींहंनि जी वाराबंदीअ जो सिलसिलो जारी आहे ऐं पुछड़ीअ जे में पाणी पहुचण न सबबि आबादगारनि जो रोज़ानो मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजी सरापा एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना लॻल आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ शाखनि में जंहिंमें हीराव शाख है, दरोड़ो है, दोसो शाख है, मीर माइनर है, पल्ली शाख है, उन समेत पुरान डिस्ट्री है। उनमें वडी पानी की जेका किल्लत है उन्हनि आबादगारनि डायरेक्टर नारा कैनाल जी ऑफिस अॻियां एहतिजाज कया आहिनि। मेपुखा जे जमराव कैनाल जे मेन रोड खिपरो मेपुखास रोड ते भी एहतिजाजी मुज़ाहिरा कया आहिनि, लेकिन आबपाशी खाते पारां सिर्फ़ आबादगारनि खे दिलासा ऐं आसरा ॾिना वञनि था। इहो बि तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा नारा कैनाल जी 12 खां 13,000 क्यूसेक पानी है, लेकिन मथे जेको आहे मुंड जा ज़मींदार ऐं आबपाशी खाते जा कामोरा जेके मिलियल आहिनि उहे लिफ्ट मशीनूं या वाटर तोड़ाए पाणी वाहे रहिया आहिनि ऐं उते सारियुनि जी वॾे में वॾी आबादी आहे। जॾहिं त सारियुनि जे पोखाई ते सख़्त पाबंदी आहे, लेकिन मेपुखा डिवीज़न में हिन वक़्तु ताईं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां का बि अहिड़ी कार्रवाई न कई आहे जिते सारियूं जेके जो फसल जेको पोखियल आहे उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कई वञे। उहे 72 ज़मींदारनि जा सारियूं जेके पोखियल आहिनि उन्हनि ते ज़िले इंतज़ामिया कार्रवाई करण ते मजबूर बणियल आहे ऐं अहिड़ी तरह डायरेक्टर नारा कैनाल सिर्फ़ु इहो ई चयो जेकॾहिं ज़िले इंतज़ामिया कार्रवाई कंदी त असां उन सां गॾु कार्रवाई कंदासीं, लेकिन उन जे बावजूदि अञा ताईं उन ते अमल न थी सघियो आहे ऐं पाणीअ जी मुसलसिल खोट आहे, जंहिंजे सबबि न सिर्फ़ु ज़मीनूं गैराबाद थी वियूं आहिनि पर माण्हू पीअण जे पाणीअ लाइ मुश्किलात बणियल आहे। जेको चौपायो माल आहे उहो उञ ऐं बुख विघे मरी रहियो आहे। जी तालिब, अवां जी मेहरबानी।